बाडर शहर के सरकारी अस्पताल जा डॉक्टर मरीजन से अणढंग रवैयो इख्तियार करण लगा, जन ते केतरा ही डॉक्टर घर वेठे पगारूं वठण लगा। मरीज दर बदर थी विया। सरकारी अस्पताल में करोड़े रुपयनि मिलण बावजूद मरीज दर बदर आहिनि, जन ते दवाऊं ऐं डॉक्टरनि जी शदीद खोट आहे। अस्पताल जी इंतजामिया पारां रिकॉर्ड करप्शन सबब अस्पताल के अमले पारां बाडर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि खां रोज़ाने की बुनियाद ते आयल मरीज खाली मोटी वञण ते मजबूर आहिनि। अस्पताल में आयल दवाऊं ॿाहिरिनि स्टोरनि तां मिलण जो इंकशाफ पिणु थियो आहे। सरकारी अस्पताल इंतजामिया पारां सरकारी अस्पताल जे ॿाहिरि हिकु 62 माण्हू खे मेडिकल स्टोर खोले ॾेई सरकारी दवाऊं खपाइण जा चोॿोल पिणु आहिनि। हिन अमल खे ॾिसी बाडर जे साञावंद शहरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टरनि जो मरीजनि सां रवैयो अणढंगो गैर मुनासिब आहे। केतरा ही डॉक्टर घर वेठे पगारूं पिणु खणनि था, जन त बाडर जो अवाम सरकारी अस्पताल में दवाऊं डॉक्टर ऐं सरकारी अस्पताल जी इंतजामिया पारां करप्शन आहे। मरीजनि खे का बि सहूलियत मिलण ते अफ़सोस कंदे सख़्त कावड़ जो इज़हार कयो। हुकूमत खां मुतालबो कयो त सरकारी अस्पताल में करोड़े रुपयनि जे फंड बावजूद न दवाऊं, न डॉक्टर, न बिजली जी सहूलियत, न वरी मरीजनि खे कंहिं थधे पाणी जी सहूलियत आहे। हिननि हुकूमत सिंध, नेब ऐं ॿियनि लाॻापियल आला अमलदारनि तोड़े इख़्तियारनि खां घुर कई त ग़रीब मिसकिन माण्हुनि सां सरकारी अस्पताल में जेकी तज़लील थिए थी, सरकारी दवाऊं ॿाहिरिनि प्राइवेट स्टोरनि तां मिलण अफ़सोस जोॻो अमल आहे। हिननि जो फौरी नोटिस वठी इंतजामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे ग़रीब बेपोच माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।